अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं, जुल्द ॿियो, बादशाहनि वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के टंडे अलयार मां वली मोहम्मद ताहिरज़ादे खां मिली। कहाणी आहे सियाणो सौदागर। कंहिं सौदागर खे हिकिड़ो सिकी लधो पुटु हो जो ॾाढी लाॾ कोॾ सां निपुण हो। घर जे सभिनी भातियुनि जो हिन सां प्यारु हूंदो हो। सौदागर ज़ादो अॼु नंढो सुभाउ वॾो आख़िर अची जवान थियो। जीअं त संदसि हर को अंगल पूरो थींदो रहंदो हो, तंहिं करे ॾाढो हथु फाड़ ऐं अयाश थी पियो। रोज़ानो सवें रुपया खणी वञी दोस्तनि खे खाराए पियारे छॾींदो हो। हिकिड़े ॾींहुं सौदागर ज़ादे पंहिंजे पीउ खे चयो त बाबा साईं, आउं हाणे जवान थियो आहियां, ख़्यालु अथमि त पंहिंजे मुंहुं वापारु करियां, तंहिं करे मूंखे कुझु खज़ानो ॾियो त वञी क़िस्मत आज़मायां। सौदागर खे पंहिंजे पुट जा अफ़ाल सारिया पिया हुआ त हिन खे जेकी मिलंदो सो हिकिड़े ई ॾींहं में खाई खपाए दुफ़ करे छॾींदो। तंहिं करे ख़्यालु कयईं त अहिड़ी का अटकल कजे जो हिन खे पैसनि जो क़दुरु थिए ऐं ख़बर पवेसि त नाणू केॾीअ न मुश्किलात सां थो कमाइजे। सो चयाईंसि त पुट, तुंहिंजी ॻाल्हि बराबरि आहे, पर पाण में रिवाजु आहे त सौदागरीअ ते वञण खां अॻु पंहिंजे मुंहुं को न को पोरियो करे उन जी कमाई आणे खूह में विझिबी आहे। तंहिं करे तूं बि रोज़ानो सुबुह जो शहर में वञी कमाए ऐं शाम जो जेकी मिलई सो हाणे मूंखे ॾिज त हली खूह में उछलींदासीं। सुबुह जो सौदागर ज़ादो पीउ जे हुक्म मूजिबि शहर में कमाइण लाइ निकितो, पर जीअं त हू हिरियलो ऐश इशरत ते कॾहिं कखु भञी बि बीणो कोन कयो हुआईं, सो शहर में वञी फेरियूं पाइणु लॻो। ॻाल्हि ई सम्झ में न पई अचेसि त कहिड़ो कमु करे पैसा कमायां ऐं वञी पीउ खे ॾियां। आख़िर धिका खाई वञी संगतियुनि साथियुनि वटि निकितो। सॼो ॾींहुं घुमी फिरी शाम जो घर मोटी आयो ऐं माउ खे समूरी हक़ीक़त करे ॿुधायईं। जंहिं चयसि त बा तूं का बि ॻणती न कर, तोखे कहिड़ो लाचार पियो आहे जो तूं वञी पोरियो करीं। मूं वटां रोज़ु 100 रुपया खणी वञी चइजांइ त कमाए आयो आहियां। सौदागर ज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं माउ खां 100 रुपया वठी पिणसि वटि आयो ऐं हिन खे ॿुधायईं त कमाए आयो आहियां। पिणसि उन ई महिल ई खेसि वठी पंहिंजे महिलात वारे खूह वटि आयो ऐं खेसि चयाईं त उहे 100 रुपया हिन खूह में उछले छॾ। सौदागर ज़ादे उहे 100 रुपया खूह में उछले छॾिया। पोइ ॿई ॼणा पंहिंजे महिलात में मोटी आया। अहिड़ीअ तरह सौदागर ज़ादो रोज़ानो सुबुह जो शहर में वञी संगतियुनि साथियुनि सां चकर हणी शाम जो घर मोटींदो हो ऐं माउ खां 100 रुपया वठी पीउ खे ॾेखारे खूह में उछले छॾींदो हो। महीने ॿिनि खां पोइ माणस वटां आख़िर पैसा खुटी विया। तॾहिं वरी भेणुनि खां पैसा वठणु शुरू कयईं। जॾहिं उन्हनि वटां बि जवाबु मिलियुसि, हाणे अहिड़ो को बि माण्हू कोन हो जंहिंखां हीउ कुझु पैसा वठी हाणे पीउ खे ॿुधाए त कमाए आयो आहियां। सौदागर ज़ादो उन्हनि वीचारनि में दस्तूर मूजिबि शहर में हिकिड़े हंधि बीठो हो त एतिरे में परियां मज़ूर जो आवाज़ु कन ते पियुसि। डोड़ी वञी ॾिसे त हिकिड़ो माण्हू तमामु घणो सामान पट ते रखियो कंहिं मज़ूर जे इंतज़ार में बीठो आहे। सौदागर ज़ादे वधी वञी सामान खे कुल्हो ॾिनो ऐं उन माण्हूअ जे पुठियां हलणु लॻो। सामान तमामु घणो ऐं ॻरो हो, भला हिन वीचारे कॾहिं कख बि न छुतो, सो बार में ॻिहंदो किंजंदो कुरकंदो वियो। अखियुनि अॻियां अंधु अची वियुसि। आख़िर मस वञी मंज़िल ते पहुतो। उते सामान लाहे रखियाईं। उन माण्हूअ खे हिकिड़ो रुपयो मज़ूरीअ जो ॾिनो। सौदागर ज़ादो हैरान थी वियो त हेतिरो सामान कयमि ऐं हेॾी तकलीफ़ काटियमि, पर मज़ूरी फ़क़ति 1 रुपयो मिलियो। तॾहिं उन माण्हूअ खे चयाईं त ख़ुदा जा बंदा, हेॾे बार जी मज़ूरी फ़क़ति 1 रुपयो? तॾहिं हुन जवाबु ॾिनोसि त मियां, माठड़ी करे हलियो वञु। उन जे बार जी मज़ूरी असुल में 4 आना आहे, पर तोखे कंहिं चङे घराणे जो ॾिसी रुपयो मज़ूरी ॾिनी अथमि। हाणे रेड़ पेड़ छॾ ऐं वञी ॿियो बि कुझु कमाए। सौदागर ज़ादो घणे बार खणण करे न फ़क़ति तमामु थकिजी पियो हो, पर सॼे बदन में सूरु थी पियो हुअसि। अहिड़ो खित थी पियो हो जो हलण ई न पुॼेसि। आख़िर रिड़ंदो शामदारे अची घर बीड़ो थियो ऐं उहो रुपयो हाणे पीउ खे ॾिनई, जंहिं वरी बि दस्तूर मूजिबि हाणे खूह ते बीहारियुसि ऐं हुकुम कयईं त इहो रुपयो खूह में उछल। सौदागर ज़ादो, जंहिंखे हाणे ख़बर पई हुई
त नाणू केॾी न मुश्किलात सां कमाइजे थो त हथ ॿधी पीउ खे चयो त बाबा साईं अव्हांखे रुपयो ॾियां थो अवी खूह में उछलियो त चङो, बाक़ी आउं पंहिंजे हथ सां खूह में न उछलींदुसि। सौदागर हिन जी मुंहं ऐं ॻाल्हाइण मां सम्झी वियो त हीअ अॼु पोरियो करे रुपयो कमाए आयो आहे, सो वधीक कुछो ई की न ऐं माठड़ी करे पुट खे साण वठी महिलात में मोटी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह सां ई सौदागर हिकिड़ो घोराब सौदागिरीअ जे सामान सां भराए पुट जे हवाले कयो ऐं इजाज़त ॾिनाईंसि त हाणे भले वञी सौदागिरी करे अचु। सौदागरज़ादे खे जो ख़बर पई हुई त नाणू केॾीअ तकलीफ़ सां खां पोइ थो अचे त हे संभाले किफ़ायत सां रहणु शुरू कयो। थोरनि घणनि ॾींहंनि खां पोइ हू बेअंदाज़ नाणू कमाए अची पंहिंजे वतन पहुतो।